वाक़िया नासिर हैदराबाद में करप्शन वारे केस में ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दादू वेझो ॻोठ ते छापो हंयो पियो आहे। नैब टीम ज़ानर ऐं गुल मोहम्मद जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ लाल बख्श पंवर ते छापो हंयो। जवाबदार हथ न आया। नैब जी टीम खे आगाही ॾिनी वई त जवाबदार ज़ानर ऐं गुल मोहम्मद मस्तूरी लाइ चोही वियल आहिनि। खज़ाने ऑफिस हैदराबाद में करप्शन वारे केस में ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापो हंयो वियो आहे। नैब टीम ज़ानर ऐं गुल मोहम्मद जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ लाल बख्श पंवर ते छापो हंयो। जवाबदार हथ न आया। दादू में तफ़सील मालूम कंदासीं इशफाक मलिक खान। जी इशफाक। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद खज़ाना ऑफिस में अरबनि रुपयनि जी करप्शन वारे मामले ते अॼु कराची नैब जी टीम ॻोठ लाल बख्श पंवर ते पीउ ऐं पुट आहिनि जानण ऐं गुल मोहम्मद पंवर जी गिरफ़्तारी लाइ छापो हंयो वियो आहे। ऐं नैब उतां ॻोठ मां उन्हनि ॿिनि जवाबदारनि जी जांच कई त उते ॻोठाणनि पारां खेनि इहा आगाही ॾिनी वई आहे त जेको जानण ऐं गुल मोहम्मद पंवर आहिनि ॿई रंग जो कमु कंदा आहिनि ऐं हिन महिल कंहिं जेको आहे मज़दूरी जे हवाले सां कंहिं ॿिए ॻोठ में कमु करणु वियल आहिनि। नैब जो चवणो हो त ॿिन्ही पीउ ऐं पुटनि जे अकाउंट में 12 करोड़ रुपयनि जी ट्रांज़ेक्शन थी आहे, जंहिंजे लाइ जवाबदारनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। पर जवाबदार जेकी आहिनि उहे हिन महिल ताईं नोटिस जेको आहे मिलण खां पोइ बि उन्हनि उते पेश न थिया आहिनि। उन हवाले सां अॼु असां हिते छापो हंयो आहे। वधीक उन्हनि जो इहो बि चवणु आहे त हिन केस में वधीक ॿ माण्हू ॿिया बि आहिनि जिन जे लाइ पुलिस नैब जेको आहे तहरीक वठी उन्हनि जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापो हणी रही आहे। जी मेहरबानी इशफाक मलिक तफ़सीलनि लाइ।